सिखो सेखारे जो स्टूडियो था प्रोग्राम शागिर्दन जो शाह में तव्हां सभिनी खे भलीकार। शागिर्द साथियो, शाह लतीफ़ के बारे में असां वटि माण्हुनि जा मुख़्तलिफ़ ज़हन ठहियल आहिनि। कुछ माण्हू उनखे मुर्शिद तौर सुञाणींदा आहिनि, कुछ उनखे सूफ़ी बुज़ुर्ग सम्झंदा आहिनि ऐं कुछ वरी उनखे शाइर सम्झंदा आहिनि। यानी माण्हुनि जी जेका घणाई आहे उन जा शाह लतीफ़ के बारे में इहे टिन तरहनि जा ज़हन ठहियल आहिनि। उन्हनि में हिकिड़ा जेके उनखे मुर्शिद सम्झंदा आहिनि तिन जो ख़्याल उहो हूंदो आहे त शाह लतीफ़ हिकिड़ो कामिल वली हो, उम्मी हो, बुज़ुर्ग हो ऐं हुन जी जेका दुआ पिट आहे उन में हिकिड़ो वॾो असरु हो ऐं अञा ताईं मौजूदु आहे। सो उन जे करे उहे माण्हू पंहिंजा जेके उन्हनि जी ज़ाती ज़िंदगीअ जा जेके मसाइला आहिनि उन्हनि जे हल जे लाइ उहे वञी भेटाईअ जी भर झलींदा आहिनि। के उतां खां जेके बे औलाद आहिनि उहे औलाद घुरंदा आहिनि उन जे सदक़े, ऐं के जेके जिनखे पुट न हूंदा आहिनि उहे पुट घुरंदा आहिनि ऐं के वरी माल दौलत घुरंदा आहिनि, के वरी बीमारियुनि खां आजे थियण जे लाइ दुआऊं वञी घुरंदा आहिनि। पोइ उते सुखाऊं बासींदा आहिनि, झंडू लहराईंदा आहिनि, छेला वञी कुहंदा आहिनि ऐं देगियूं लाहींदा आहिनि। हिकिड़ा इहे आहिनि जेके मुर्शिद सम्झंदा आहिनि। ॿिया जेके उनखे सूफ़ी बुज़ुर्ग सम्झंदा आहिनि उन्हनि जो वरी ख़्याल इहो हूंदो आहे त शाह लतीफ़ हिकिड़ो सूफ़ी बुज़ुर्ग हो ऐं सूफ़ी मां मतिलबु अहिड़ो फ़र्द जंहिंजो दुनिया जहान सां को नातो ई न हुजे। ऐं हालांकि सूफ़ी जो इहो आहे कोन्हे मतिलबु, पर असांजे समाज में जेको आम राइज तसवुरु आहे ऐं उन जी ॻाल्हि थो करियां त सूफ़ी मतिलबु उहो लातमा हूंदो आहे। सूफ़ी थियणु यानी घर वारनि खां वेंदे दुनिया जहान सां नातो टोड़े सिर्फ़ु हिकिड़े अलाह सां जेको आहे सो नातो जोड़णु। ऐं छा इहो मुमकिन आहे या न आहे इन ते बि कॾहिं ॻाल्हाईंदासीं, पर मक़सदु हिते त इहो थो ॼातो वञे ऐं पोइ उहे जेको आहिनि से सूफ़ी पंहिंजी पर में पंहिंजे पालणहार जी पूॼा कंदा रहंदा आहिनि, मुननि में मुंहुं विझी दुनिया जहान खां बेनियाज़ थी बसि अलाह अलाह कंदा रहंदा आहिनि। त हिकिड़ो तसवुरु इहो बि आहे। ऐं ॿियो तसवुरु आहे त शाइर हो। ऐं जेकॾहिं इन जी ॻाल्हि करियूं त शाइर वरी त जीअं शाइर जाम सारा आहिनि ऐं घणा जेके आहिनि से उन जेका स्पेशली जेका शाह लतीफ़ जी शाइरी आहे उहा असांजी आम ख़ल्क़ नथी सम्झे ऐं बसि वाह वाह करण में पूरी हूंदी आहे त वाक़ई बसि शाह जो शहर आहे। ऐं त चवां थो त कंहिं आम शहर जे हेठां जेकर तव्हां शाह जो शहर चई छॾियो, लिखी छॾियो त पोइ माण्हू उनखे हरू भरू वॾो शहर सम्झी छॾींदा आहिनि। त असांजो हीउ जेको प्रोग्राम आहे इहो इन्हनि टिनी खां मुख़्तलिफ़ आहे। मुख़्तलिफ़ इन माना में आहे त असां इहो सम्झूं था त शाह लतीफ़ जा जेके ॿिया पासा आहिनि दुनिया जेके सम्झे थी उन्हनि खां हटी करे शाह लतीफ़ बहैसियत शाइर दुनिया जो वाक़ई बि हिकिड़ो वॾो शाइर आहे ऐं हू असांजो हिकिड़ो फ़िक्री इमाम आहे। ऐं ॿियो जेको आम तासुरु जेको असां में वरी हीअं आहे त शाह माना तमामु ॾुखी आहे हुन जी शाइरी ऐं उहा सम्झी नथी सघिजे, यानी हर को नथो सम्झी सघे या ॾुखी आहे। पोइ इहो जेको तासुरु आहे असां इन तासुर खे बि रद्द करणु था चाहियूं। शाह कंहिं बि सूरत ॾुखियो न आहे। शाह जेको आहे सो मतिलबु उन जी ॿोली खे सम्झणु ॾुखियो कोन्हे, उन जे पैगाम खे सम्झणु ॾुखियो कोन्हे। इन खे आसान बणायूं था ऐं असां वरी उन मां हिन प्रोग्राम में कुझु बैतनि जी चूंड कंदासीं ऐं हर प्रोग्राम में असां कंहिं हिकु बैत ते ॻाल्हाईंदासीं ऐं इहो असांजो प्रोग्राम निज ख़ालिस शागिर्दनि जे लाइ हूंदो त जीअं असांजा शागिर्द जेके आहिनि से शाह जे पैगाम खे सम्झनि, परखनि, परोड़ीनि ऐं उन मां कुझु हासिलु कनि। वाक़ई बि शाह लतीफ़ जी शाइरी हिकु तरह जो कीमिया आहे। शाह लतीफ़ क़ौम जो कीमियादान आहे। त असांजी नस्ली बका बि ऐं क़ौमी बका बि शाह लतीफ़ ॾे मोटण में आहे
ऐं सिर्फ़ु उनजो वर्द करण न पर उनजी शाइरीअ खे सम्झणु उनजे फ़िक्र खे सम्झणु ऐं उनखे पंहिंजी ज़िंदगीअ में अपनाइण सां ई इहो सभु कुझु मुमकिन आहे। सो इन ई नियत सां अॼु असांजो ही पहिरियों प्रोग्राम तव्हां शागिर्द साथियुनि जी ख़िदमत में पेश आहे ऐं अॼु असां हिन प्रोग्राम में जंहिं हिकिड़े बैत जी चूंड कई आहे अचो त उन बैत ॾे हलूं था। समूंड जे सेवीन तिनी माणिक मेड़िया छिलर जे चोईन तन सांखोटा ऐं सुतियूं। जी शागिर्द साथियों शाह लतीफ़ पंहिंजे हिन बैत में समूंड सां वाबस्ता ॿिनि क़िस्मनि जे पेशावरनि जो ज़िक्र करे थो। हिकिड़ा उहे जेके समूंड था सेवीन ऐं ॿिया उहे जेकी छिलर चोईन था। ऐं शाह लतीफ़ उन्हनि जी हासिलात जो बि ज़िक्र करे थो। पाण फरमाए थो त समूंड जे सेवीन तिनी माणिक मेड़िया जेके समूंड जी सेवा था कनि उहे माणिक था मेड़ियूं ऐं छिलर जे चोईन तन सांखोटा ऐं सुतियूं। यानी जेके छिलर चोईन था मच्छियूं मारीनि था उन्हनि जे लाइ सांखोटा ऐं सुतियूं ई हूंदियूं आहिनि। हाणे मतिलबु समूंड ते जिन ॿिनि तरहनि जे पेशावरनि जो ज़िक्र कयो आहे। हिकिड़ा उहे जिन जो मक़सदु हूंदो आहे समूंड मां मोती मेड़णु ऐं ॿिया उहे हूंदा आहिनि जिन जो मक़सदु हूंदो आहे मच्छी मारे गुज़रान करणु। त हाणे इहे जेके ॿ पेशावर आहिनि धंधे वारा माण्हू उन्हनि मां हिकिड़ो जेको मोती मेड़णु थो चाहे त ज़ाहिर आहे त उन जे लाइ शर्त इहो आहे त उहो मोती के मच्छियुनि वांगुरु मथी सतह ते नथा तरनि। उन्हनि जे लाइ उन में गोता ॾेई गर्क थियणो पवंदो, पाणीअ जे पाताल ताईं पेही वञणो पवंदो। त पाणीअ में जेको पाताल में पेही वञण जी जुरत करे सघे थो उहो ई मोती मेड़ण जा ख्वाब ॾिसी सघे थो। त अहिड़े नमूने सां इहो हिकिड़ो ॾुखियो ऐं औखो धंधो आहे पर आहे वॾो फ़ाइदे वारो। जेकॾहिं तव्हां को हिकिड़ो ई मोती तव्हांखे मिली थो वञे त उहो 1000 मच्छियुनि खां वधीक महांगो ऐं अमूल आहे। ऐं ॿिया जेके मच्छियूं मारीनि था उन्हनि खे उन में जेको आहे सो लहण जी का बि ज़रूरत न हूंदी आहे। उहे समुंड जे किनारनि ते या थोरे घणे पाणीअ ते बि मच्छियूं मारे सघंदा आहिनि पर उहे उन्हनि जी हासिलात मोतियुनि मेड़ण वारनि जी बनस्बत तमामु घटि हूंदी आहे, बल्कि ईअं खणी चइजे त न हुजण जे बराबरि हूंदी आहे। छाकाणि जो मच्छियूं मारण जे लाइ हिकिड़े तव्हांखे ॼार ऐं किन थोरनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। मच्छियूं तव्हांखे रोज़ु मारणियूं पवंदियूं ऐं पोइ उहे जेके आहिनि से तव्हां बाज़ार में विकिरो कंदा ऐं उन्हनि मां एतिरो ई नाणो मिलंदो जो तव्हां घर जो ख़र्चो हलाए सघो, यानी आणींदव ऐं चाणींदव। त अहिड़े नमूने सां इहे ॿिनि जेको आहे सो धंधनि जो ज़िक्र कयो आहे। पर लतीफ़ असांखे ॿी माना में जेका ॿुधाए थो, जेको पैगाम ॾिए थो हिन बैत वसीले, सो ही आहे त हिन दुनिया में बि तव्हां वटि ॿ रस्ता आहिनि। हिन दुनिया खे समूंड सम्झो, पोइ हिन में बि ॿ रस्ता अथव। हिकिड़ो त तव्हां पंहिंजी हस्ती मस्तीअ खे काइनात जे वुसअतनि ताईं फैलाए छॾियो। तव्हां ईअं न सम्झो त तव्हां 5-6 फुट ताईं महदूद आहियो ऐं हिन जिस्म ताईं महदूद आहियो। न, तव्हां हिन काइनात सां गॾु आहियो। हिन ज़रे ज़रे जो वजूद तव्हां सां गॾु आहे। तव्हां हिक ॿिए जे लाइ लाज़िम मलज़ूम आहियो। त पोइ वरी तव्हांखे इन सतह ताईं पंहिंजी हस्ती मस्ती ऐं गौर फ़िक्र खे खणी वञिणो पवंदो। ऐं ॿियो रस्तो इहो आहे त तव्हां सम्झो त बसि मूंखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे ऐं वॾो थियणो आहे, थोरो पढ़णो आहे, का कोशिशि करे का नंढी का नौकिरी मिली थी वञे त
त उहा ऐं पोइ शादी करे ॿार बचा पालणा आहिनि ऐं जीअं असांजा हिन 7 अरब जी दुनिया मां लखे करोड़े माण्हू रोज़ अची वञी रहिया आहिनि, ईअं अचिणो वञिणो आहे त पोइ इहो जेको आहे सो हिकिड़ो आसान तरीक़ो आहे त तव्हांखे चूंड कहिड़ी करणु घुरिजे इन्हनि ॿिन्ही मां। सो असां जेकॾहिं ॾिसूं त वाक़ई जेकॾहिं दुनिया में इहे ॿ रस्ता असां वटि आहिनि त पोइ हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे त ॾिसो दुनिया में पाण खे हीअ जेका ज़िंदगी आहे सा सिर्फ़ु हिकु भेरो मिली आहे, इहा ॿीहर कोन मिलंदी। जस्ट हिकिड़ो चकर आया आहियूं, वरी न ईंदासीं हिन धरतीअ जे ॻोल्हे ते, हिन फॉर्मेट में न ईंदासीं, हिन कैरेक्टर में न ईंदासीं। त पोइ छो पाण सस्ते जो सौदो करियूं, छो पाण जेको आहे सो आणियूं ऐं चाढ़ियूं ते महदूद रहूं, अचो त उन में गोतो ॾियूं ऐं को हीरो लाल हथनि में करियूं। त पोइ ज़रूरी आहे त पाण जेको समूंड वारो जेको गस आहे उन ॾे हलूं, मोतियनि खे मेड़ण जी कोशिशि करियूं, उहो रस्तो चूंडियूं, मच्छियूं मारण वारो सस्तो सौदो न करियूं, ज़िंदगीअ खे सस्ते अघ ते न खपायूं, मच्छीअ जे अघ ते न खपायूं, मोतियनि जे बराबरि हिन खे तोरियूं। ऐं उहो पाण कीअं था करे सघूं शागिर्द साथियो, उन जे लाइ पाण खे सख़्तु महिनत जी ज़रूरत आहे, इश्क़ सां, चाह सां, लगन सां ऐं टाइम टेबल सां, पंहिंजे कम सां कमु रखण सां, पंहिंजे किरदार वसीले, पंहिंजे गुफ़्तार वसीले ज़िंदगीअ में ज़हन में हिकिड़ो विज़न ठाहिणो पवंदो त मूंखे छा करिणो आहे। ऐं पोइ इहो तय करिणो आहे त आऊं सिर्फ़ु हिन जिस्म ताईं महदूद न आहियां, हिन काइनात जेतिरी मुंहिंजी वुसअत आहे, मुंहिंजे पेरनि जे हेठियां धरती आहे, ज़मीन कोन्हे, मुंहिंजे पेरनि जे हेठियां धरती आहे, धरती जेका गोल थींदी आहे बाल जहिड़ी, जंहिंखे तव्हां हिकिड़े थुॾे सां बि गोल करे सघो था। त इहो जॾहिं तव्हांजो जज़्बो हूंदो, जोश हूंदो ऐं ज़हन में हिकिड़ो विज़न हूंदो, मिशन हूंदो, त पोइ तव्हां यकीनन ज़िंदगीअ खे लाभाइतो करे सघो था। ऐं यादि रखो त अखियूं अमीरनि तोड़े ग़रीबनि जूं साइज़ में हिकु जेतिरियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि में को घणो फ़र्क़ु न हूंदो आहे। त पोइ ख्वाबनि ते घटि में घटि का बि तब्दीली जेको आहे सो बंदिश कोन्हे का। तव्हां ख्वाब वॾा ॾिसो, अखियुनि जी साइज़ जेतिरा न, पर काइनात जे वुसअतनि जेतिरा। ऐं पोइ उन्हनि ख्वाबनि जी हासिलात जे लाइ पंहिंजा पेर पिथूं करियो ऐं हिकिड़े जोश ऐं वलवले सां इहो यादि रखंदे त दुनिया में हिकिड़ो चकर आया आहियूं, वरी न ईंदासीं। सो उन जे करे अचो त समूंड जी सेवा करे के मोती मेड़ियूं, ईअं न त छिलर चोए ऐं सांखोटाए सुतियूं खणी वञूं। तव्हांजी महिरबानी।